हिकिड़ो हो बादशाह त पाण रब पाक आहे पर हिन कूड़ी दुनिया जो बादशाह हो। हाणे उन बादशाह जूं 2 शादियूं हुयूं। वॾी ज़ाल मञां हिकिड़ो पुटु हुअसि ऐं नंढी राणी मञां अञा औलाद कोन थियो हुअसि। हाणे ॾींहं वक़्तु कुझु गुज़रिया, बादशाह जो पुटु अञा उहो नंढो हुजे त बादशाह गुज़ारे वियो, बादशाह मरी वियो। हाणे वॾी राणी जो नंढो पुटु, नंढी राणी खे त औलाद हो कोन, बादशाह जूं 2 शादियूं। त वज़ीरनि सोचियो, अमीरनि सोचियो त हाणे लाज़मी बादशाही तख़्त को न को त हलाए। बादशाह त गुज़ारे वियो आहे, बादशाह जो पुटु अञा नंढो आहे। हाणे कंहिं अहिड़े खे झले अचूं जेको अनपढ़ियल हुजे। तो वज़ीरनि छा कयो, हिकु बकराड़ खे झले आया। तो चवणु लॻा त हीअ अनपढ़ियल आहे, हिन खे बादशाही तख़्त ते विहारियूं था। जेसि ताईं बादशाह जो पुटु वॾो थींदो पोइ उन खे बादशाही ॾींदासीं। फ़िलहालु बकराड़ खे विहारियूं था बादशाह जे तख़्त ते, बादशाही हलाए। हाणे उन बकराड़ हिकिड़े खे झले आया, बादशाह जे तख़्त ते हिननि विहारियो। हाणे जेको हिसाब किताब जेको हो सो सभु वज़ीरनि संभालियो। हाणे बकराड़ कुझु टाइम बादशाही ते हुकूमत कंदो रहियो। हाणे बकराड़ तो बादशाही करे। तो हाणे नेठि कुझु ॾींहं गुज़रिया, कुझु टाइम गुज़रियो त बकराड़ महल में घिड़ी पियो। हाणे उते जो जेका नंढी राणी हुई बादशाह जी, उन ॾिठो इन बकराड़ खे त बकराड़ ते आशिक़ थी पई। तो हाणे ईअं ई हिननि जो कमु हलंदो रहियो। नेठि उन नंढी राणी उन बकराड़ सां कई शादी। हाणे शादी कई त सॼो सिस्टम हुनजे हवाले थी वियो। बकराड़ बादशाह त अॻे ई हो। तो हाणे ही ज़ुल्म कंदा रहिया वॾी राणी ते। वॾी राणी खे असुल उहो बकराड़ पसंदि ई कोन हो। तो चवंदी हुई त ही निभागो हले किथां आयो आहे, मुंहिंजे मुड़ुस जी जॻह ते अची बादशाही पियो संभाले। हाणे उहा नंढी राणी ऐं उहो बकराड़ बादशाह वॾी राणी ते ज़ुल्म कंदा रहिया ऐं संदसि पुट ते बि ज़ुल्म कंदा रहिया। तो हाणे नेठि जीअण जंजाल थी वियो वॾी राणी जो। तो सोचणु लॻी त हाणे हिन महल मञां निकिरजे, कंहिं ॿिए इलाइक़े जो रुख कजे। हिन त बाहि ॿारे छॾी आहे मूं ते। हाणे जॾहिं अची राति जो टाइम थियो, वॾी राणी ज़ुल्म न सही सघे। तो पंहिंजे पुट खे वरितईं। राति जे टाइम में सभु सुतल हुआ, सो वॾी राणी पुट खे खणी उतां निकिती। हाणे काफ़ी परे निकिरी आई, हलंदे हलंदे हाणे उहा वॾी राणी अची पुॻी हिकिड़े काठियार जे घर। काठियार तो हो कोन, वफ़ात करे वियो। हुन जी हिकिड़ी ज़ाल हुई, पोड़ी हिकिड़ी हुई ऐं उन जा 2 पुट हुआ। तो हाणे उते अची पुॻी, हाल अहिवाल कयऊं। पोड़ी बि न सुञातो ऐं उन पोड़ी जे पुटनि बि न सुञातो त हीअ का राणी आहे। तो हाणे 2 पुट उन पोड़ी वारा चवणु लॻा, उन काठियार जा पुट चवणु लॻा उन राणी खे त तूं असांजी माउ आहीं ऐं हीअ तुंहिंजो नंढड़ो पुटु असांजो भाउ आहे। अॼु खां ॿीहर तूं हिते ई रहिजां। पहिरीं तोखे असीं खाराईंदासीं, पोइ असीं खाईंदासीं, तोखे बुखियो न छॾींदासीं। जहिड़ो असांजो हाल आहे तुंहिंजे लाइ हाज़ुर आहे। हाणे उहा वॾी राणी उनजो पुटु उते रहणु लॻा। तो हाणे उहे 2 छोकिरा उन पोड़ी वारा जेके काठियार जा पुट सो वेंदा हुआ, काठियूं वग़ैरह वढियो ईंदा हुआ, उन मञां पंहिंजो जान वग़ैरह पेट पालींदा हुआ। वॾी राणी खे बि खाराईंदा हुआ, संदसि पुट खे बि खाराईंदा हुआ। तो हाणे ॾींहं वक़्तु गुज़रंदो रहियो। तो हाणे नेठि उहो वॾी राणी जो पुटु, उहो छोकिरो अची वॾो थियो, नौजवान थियो। पोड़ी वारा पुट उन काठियार जा उहे त सवेरे सवेरे विया हलिया काठियूं वढण जे लाइ। त हिते उन छोकिरे ख़्यालु कयो त हाणे छो न आउं बि वञी कमायां, छो हिननि ते ॿार थीजे। काफ़ी टाइम खां वठी हिननि असांखे खारायो आहे, हाणे आउं बि वेंदसि काठियूं वग़ैरह झंग में वञी वढे ऐं विकिणी करे ऐं असीं बि जेको आहे सो खाईंदासीं पींदासीं इन मज़ा, कंहिं ते ॿार न थीजे। सो हाणे उन ॾींहुं ते हीउ काठियुनि ते कोन वियो, पंहिंजी माउ खे चई राणी खे त अमां हाणे मुंहिंजे लाइ हिकिड़ो रसो ऐं कुआरी हथु करे रखजांइ, सुभाणे सुबुह जो सवेर आउं वेंदसि काठियूं वढणु। मां चवणु लॻी त वाह चलो ठीकु आहे, इहो बि भलो कमु आहे। तो हाणे ख़ैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो, हीअ छोकिरो थोरो निंड मञां देरि सां उथियो। हिन जा जेके 2 भाइर जेके वेगा हुआ काठियार जा पुट, से सवेरे सवेरे निकिरी विया हलिया काठियूं वढणु। हाणे हीअ छोकिरो जॾहिं निंड मञां उथियो, सो चवणु लॻो त अड़े मुआरा भाउ त विया हलिया आहिनि, हाणे आउं पोयां वञां। कुआरी खईं, रसो खईं, हाणे निकितो हीअ बि झंग तरफ़। झंग तॾहिं पुराणे टाइम में तमामु वॾा हूंदा हुआ, वॾा वॾा झंग ऐं ॿेला हूंदा। अॼु जे टाइम में त झंग वग़ैरह एतिरो रहियो ई कोन्हे। माण्हुनि देवियुनि जा लाह ई कढी छॾिया आहिनि, का शइ कोन छॾियो आहे। पुराणे टाइम में झंग तमामु जाम हूंदा, वॾा ॿेला हूंदा हुआ। हाणे छोकिरो आयो हिकिड़े झंग में। झंग में आयो, ॾिसे त हिकिड़ी जॻह ते 2 कोठियूं ठहियूं पियूं हुजनि। झंग में 2 जॻहियूं ठहियूं पियूं हुजनि। 2 कोठियुनि खे ताला ॾिना पिया हुजनि। छोकिरो चवणु लॻो त हिन झंग में 2 कोठियूं आहिनि, 2 कोठियुनि खे ताला लॻा पिया आहिनि, ॾिसां त सही हिन में छा आहे। छोकिरो हाणे हिमत करे अची उहो तालो टोड़ी हिकिड़ी जॻह जो ढरियो, उन में ॾिसे त उन जी छित में हिकिड़ो दोहल लॻो पियो हुजे।
ढोल वॼाइण वारो ज थिए शादियुनि में मंगड़ाड़ वॼाईंदा आहिनि, उहो ढोल छित में लॻो पियो हुयो। तो हिन उहो ढोल उतां लाथो, ढोल लाहे ॿाहिरि निकिरी ऐं उहो कंध में हणी पाए ऐं लॻो ढोल वॼाइण। जॾहिं ढोल वॼाइण लॻो त उते हिकिड़ो अची देव हाज़िर थियो। देव हाज़िर थियो, उहो देव जेको साह उन ढोल में हो। देव चवणु लॻो छोकिरे खे त अड़े छा पियो करीं, अची इन ढोल खे कुट कुटां लाथी अथई, इन में त मुंहिंजो साह आहे, तोसां ख़ैरु त आहे? छोकिरो चवणु लॻो त छा सची तुंहिंजो इन साह आहे इन ढोल में? चई हा सची मुंहिंजो साह इन ढोल में आहे। तो हाणे उहो छोकिरो चवणु लॻो देव खे त पोइ तूं असुलु आहीं किथे जो ऐं हिन ढोल में अची कीअं फाथें? तो देव चवणु लॻो त इन ॻाल्हि खे छॾे ॾे, आउं कीअं इन ढोल में आहियां, मुंहिंजो साह आहे, पर बहरहाल आउं हिकिड़ी शहज़ादी जो ग़ुलाम आहियां, हाणे इन ढोल में मुंहिंजो साह आहे। छोकिरो दिलि में सोचणु लॻो त हाणे कमु तमामु भलो थी वियो आहे, जेसि ताईं हीउ ढोल मुंहिंजे हथ में आहे तो ही देव खे आउं जीअं चवंदसि ईअं कंदो, छो न इन शहज़ादी खे घुराए उन सां करियां शादी। हाणे उहो छोकिरो चवणु लॻो उन देव खे त पोइ हीअं कर, वञी इन शहज़ादी खे हिते वठी आ जंहिंजो तूं ग़ुलाम आहीं, हिते वठी अची हाज़िर कर, जे न त पोइ इन ढोल खे आउं फाड़े वेंदसि, भञी वेंदसि, साह तुंहिंजो वेंदो हलियो, तूं मरी वेंदे हलियो। देव मजबूर, देव चवणु लॻो इन छोकिरे खे त इन ढोल खे कुझु न कजां, आउं इजो थो इन शहज़ादी खे वठियो अचां। देव हवा वियो, वञी उन शहज़ादी खे वठी अची इन छोकिरे जे अॻियां हाज़िर कईं। छोकिरो चवणु लॻो शहज़ादी तमामु सुहिणी ख़ूबसूरत, शादी कंदसि हिन सां। छोकिरे उहो ढोल बि गॾु खयो ऐं उन शहज़ादी खे बि वरितईं, सिधो पंहिंजे घर आयो, पंहिंजी माउ सां हक़ीक़त करे उन ॿुधाईं। तो हाणे कईं उन टेम ते उन छोकिरीअ सां, उन शहज़ादी सां उन छोकिरे शादी करे छॾी। ख़ैरनि जो जॾहिं अची राति थी, ढोल हिन वटि माना हुजे। हाणे ज़ाल मुड़ुसु ॿई ॼणा सुता, शहज़ादी ऐं छोकिरो ॿई सुता, त ढोल जेको आहे पासे में रखी छॾियो उन छोकिरे जॾहिं ढोल पासे में रखी छॾियो त छोकिरे खे अची वई निंड। तो देव सोचियो त हाणे इन छोकिरे खे निंड अची वई आहे, इन ढोल मजा इन हथ कढिया न, हाणे वारो करियां। अबा देव छा कयो, उहो ढोल बि खईं उन शहज़ादी खे उतां वरिती, सो थियो माना गाइबु। हाणे देव उन शहज़ादी खे वठी भॼी हलियो। छोकिरो जॾहिं सुबुह जो उथियो त ख़ैरु लॻो पियो हुजे, न ई ढोल हुजे न ई उहा शहज़ादी हुजे। छोकिरो चवणु लॻो त देव वाजीमल करे वियो, ढोल बि खणी वियो, शहज़ादी खे बि वठी वियो। हिन जो उहा ई गन, उहा ई कुआड़ी, वरी बि पंहिंजी माउ खे चईंदा मां रसो ॾे, कुआड़ी ॾे वञा काठियूं वठणु। शहज़ादी त हूअं वई हली, मुंहिंजी ज़ाल, हाणे मां शादी करे हेॾी ज़ाल हुजे हिन जी। छोकिरो आयो वरी झंग में, वरी आयो उन कोठीन वटि, तो चवणु लॻो त हिकिड़ी कोठी खे खोलियमि, उन मां इहो देव निकितो, हाणे ॿी कोठी खे खोलिजे त ॾिसां इन में छा आहे। अवा हिन हिमत करे उहा कोठी वरी हिन खोली, तालो टोड़ियो, ॾिसे त उन में छित में हिकिड़ो रूमाल लॻो पियो हुजे। रूमाल हिन खयो, तो चवणु लॻो त आहे त रूमाल, पर ख़बर न आहे हिन में अलाए कहिड़ी करामत आहे। हाणे रूमाल खणी जीअं छंडको ॾिनी त उन मां हीरा मोती सोन जा सिक्का माना निकिरणु लॻा। तो छोकिरो चवणु लॻो त हल बणिया, हिन में त वॾी करामत लॻी पई आहे। तो उहो रूमाल खणी सिधो पंहिंजी माउ वटि आयो ऐं चवणु लॻो त मां हीउ ॾिस मूंखे रूमाल मिलियो आहे, तमामु भलो आहे। तो पंहिंजे भाउनि खे बि ॾेखारियईं, जेके हिनजा वेगा भाइरो आहे, काठियार जा पुट, ऐं माउ खे बि ॾेखारियईं। उन महिल रूमाल खे छंडको ॾेई तमामु हीरा मोती जाम निकिता। हाणे हीउ पैसे में तमामु ज़ोर थी वियो, रूमाल हिनखे मिली हलियो। तो हाणे छोकिरो चवणु लॻो पंहिंजी माउ खे, पंहिंजे भाइनि खे चवणु लॻो त अमां हाणे हीअ रूमाल खे छंडको ॾेई तमामु मिल्कियत तव्हांखे मूं जाम ॾिनी आहे, हाणे इन मां पिया खाइजो पीजो, आउं वञा थो मुंहिंजी ज़ाल खे वठणु, उन शहज़ादी खे वठी अचां। माउ चवणु लॻी त अबा चलो ठीकु आहे। हाणे हीउ छोकिरो उहो रूमाल खणी निकितो उतां, हलंदे हलंदे पुछाऊं कंदे कंदे नेठि अची उन शहज़ादी जे मुल्क में वञी पुॻो। उहा बि कंहिं बादशाह जी धीउ हुजे। तो पुछाऊं कंदे कंदे नेठि अची उन शहज़ादी वटि पुॻो, महल में पुॻो, शहज़ादी जे कमरे ताईं पुॻो। हाणे हिते उहो छोकिरो चवणु लॻो शहज़ादी खे त तूं मुंहिंजी ज़ाल आहीं ऐं तूं मूंखां उतां लिकी लिकी भॼी आहीं छो? तो हिते उहा शहज़ादी चवणु लॻी त तूं सुञूं आहीं, तो वटि आहे का शइ कोन, तो वटि न पैसो न मिल्कियत कुझु बि कोन्हे, कखावा घर झूपड़ी हिकिड़ी, उते केरु थो रहे, तंहिंजे करे आउं लिकी लिकी भॼी आयसि। तो उन महिल छोकिरे हवा छा करियो, उन शहज़ादी जे अॻियां उहो रूमाल खे ॾिनी छंडको, तमामु हीरा मोती जवाहिर ऐं सोन जा सिक्का माना उतां निकिता। शहज़ादी ॾिसी हैरत में पहुची वई, सा चवणु लॻी हीउ त तो वटि वॾी करामत वारो रूमाल लॻो पियो आहे। छोकिरो चवणु लॻो त हा ॾिठई, हाणे आउं शाहूकार आहियां या कोन आहियां, पैसो मूं वटि आहे या कोन्हे? शहज़ादी चवणु लॻी त बिल्कुलु, पोइ तो वटि तमामु जाम पैसो आहे। तो शहज़ादी चवणु लॻी त पोइ हाणे आउं तुंहिंजी आहियां, तूं मुंहिंजो मुड़ुसु आहीं,
तमामु नखरेली शहज़ादी हुजे। तो अबा हाणे 3-4 ॾींहं उहो छोकिरो उते रहियो। शहज़ादी बि का हरामी हुजे, नखरेली हुजे। तो नेठि आस्ते आस्ते करे ठगी करे उहो रुमाल उन छोकिरे खां खसे वरितो, संदसि मुड़ुस खां खसे वरितईं। चवणु लॻी सिपाहियुनि खे त हाणे वारो करियो, हिन खे वञी ॿाहिरि फिटो करियो, ॿाहिरि वञी उछलाइजो, जिॾां जो आहे ओॾां वञे। अबा सिपाहियुनि खणी इन छोकिरे खे महल जे ॿाहिरां वञी फिटो कयो। तो हिते छोकिरो चवणु लॻो त मूंखे मुंहिंजी ज़ाल शहज़ादी मूंसां धोखो कयो। तो हाणे छोकिरो वापसी वरियो। सो चवणु लॻो त हाणे ॿियो को रस्तो आहे ई कोन, वापसी वरां। तो हाणे नेठि हलंदे हलंदे नेठि अची वापसी पंहिंजे घर पुॻो। तो हाणे हफ़्तो खनि कई आराम। तो चवणु लॻो त हाणे जेको रुमाल हो सो बि वियो, शहज़ादी बि वई। तो हाणे हफ़्ते खनि खां पोइ वरी उहो रसो उहा कुआरी खईं था वञा थो काठियूं वढणु। सो आयो उन जंग में। सो चवणु लॻो त अञा हिकिड़ी कोठी आख़िरी आहे, वञी इन में ॾिसां त इन में छा आहे। हाणे हिमत करे अची उहा कोठी जेका हुई उनजो तालो खोलियईं, हरियो उन में ॾिसे त उन में हिकिड़ी तमामु अनमोल टोपी पई हुजे। तो छोकिरो चवणु लॻो त अड़े हिन में त टोपी पई आहे, लॻे थो त हीअ बि कम जी आहे, खणी पायां ॾिसूं हिन में कहिड़ी करामत आहे। तो टोपी उहा हिन खईं, टोपी खणी जीअं पातई त हमरा गाइबु थी वियो। वरी टोपी लाहे त हमरा वरी अचो वञे। तो चवणु लॻो त अड़े हीअ त टोपी कम जी आहे, हिन खे पाइण सां माण्हू गाइबु थियो वञे। हाणे कम जहिड़ी शइ वञा थो उन शहज़ादी ॾांहुं, पंहिंजी ज़ाल खे वठी अचां। अबा हिन टोपी पाए जेको आहे गाइबु थी वियो, सिधो आयो उन शहज़ादी वटि। शहज़ादी वटि पुॻो ऐं इन टोपी जी बि करामत ॿुधाईं। तो शहज़ादी बि वरी वॾी चालाक नखरेली। सो छा कयईं जो वरी बि ठगी करे ऐं 2-टे ॾींहं रहाईं, उहा टोपी हिन खां फुरे वरितईं। टोपी जॾहिं फुरे वरिती वरी बि हिन खे धिका ॾेई महल मञा कढी छॾियो। तो छोकिरो चवणु लॻो त मूंसां बेवाजिबी थी वई हली। हाणे हुयूं 3 कोठियूं मूंखे मिलियूं, हुन में करामतूं हुयूं, त हाणे उहो सभु मूंखां ई शहज़ादी खसे वेली। तो हाणे वापसी लाचार मजबूर हलंदो आयो उन जंग में हुजे अञा। तो हाणे हिन खे तमामु जाम बुख लॻी वेली। तो चवणु लॻो त हाणे कीअं करियां, बुख बि जाम लॻी आहे, खाधे जे लाइ बि कुझु आहे कोन। तो हाणे अचे पियो रस्तो वठियो, अॻियां हिकिड़े वण में माना जी नज़र पई, उनमें मेवा हुजनि हिकिड़े वण में। तो चवणु लॻो त हाणे इहे मेवा आहिनि, वञी पटे खायां, बुख तमामु जाम लॻी आहे। हाणे आयो अची उहो मेवा पटणु लॻो। मेवा पटे ऐं जीअं मेवा उहे खाधईं ढो ते, जॾहिं मेवा खाई दंग कयईं त हीअ ॿकरी थी वियो। तो चवणु लॻो त अड़े हीअ त मेवा ख़बर कोन्हे अलाए कहिड़ा जादुई मेवा हुआ जेके खाधमि सो हाणे ॿकरी थी वियसि। हाणे जे अगरि इन जंग में को मूंखे जानवर ॾिसे थो त मूंखे चीरे फाड़े छॾींदो, मूंखे खाई वेंदो हलियो। हाणे इन जानवरनि खां लिकां ॿियो छा करियां, मेवा त खाइण लाइ त खाई वियुसि, हाणे माॻे ॿकरी थी वियसि। तो हाणे हिते हुते जंग में लिकंदो वते। हाणे लिकी 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 नेठि हिकिड़े वण वटि आयो। सो हाणे उहो मेवे जो को वण हो, उन में बि को मेवा हुआ। तो हिकिड़ो ॿ मेवा हेठि किरिया पिया हुआ, हीअ ॿकरी जे शिकिल में हुजे। उहो मेवो खणी अची खाधईं। मेवो उहो खाधईं त हीअ उन महिल वरी वापसी पंहिंजी असली शिकिल में अची वियो। तो हिते अलाह जो शुक्र अदा करणु लॻो ऐं चवणु लॻो त अड़े आऊं सही थी वियसि। तो चवणु लॻो त हाणे का न का टल कजे। तो हाणे मेवा जेके जंहिं जा ॿकरी माण्हू थियो वेंदो हो, उहे मेवा खईं, तमामु जाम मेवा खईं। ऐं जंहिं जा सही थियो वेंदो हो उहे मेवा बि खईं, हू बि अलॻि कईं, हू बि अलॻि कईं। तो हाणे 2 गंढड़ियूं हिन ॿधियूं ऐं हिकिड़ो जोगी वारो वेस कयो हिन। सो चवणु लॻो त हाणे वञा थो उन शहज़ादी ॾांहुं, मुंहिंजी ज़ाल ॾांहुं, ऐं को न को कमु वञी करियां, का न का टल करियां, इन मुंहिंजी ज़ाल खे सबक़ु सेखारियां। हाणे इन उहे मेवा वग़ैरह खयां। सो हाणे अचे पियो हलंदो पंधु कंदो नेठि अची उन शहज़ादी जी बादशाही जे वेझो पुॻो। त हिते शहज़ादी बीमार थी पई, छो त हिन खे बि 4-5-6 ॾींहं लॻी हलिया। 4-5-6 ॾींहंनि जे विच में शहज़ादी बीमार थी पई। तो हाणे शहज़ादी जो हितां हुतां मिड़ी इलाजु हलंदो रहियो। तो चवणु लॻो त हाणे शहज़ादी बीमार आहे, आऊं थियां थो हकीम थिए पोइ वञा थो इन शहज़ादी खे बि सबक़ु सेखारींदसि। तो हाणे हिन वरी जोगी वारो लिबास लाहे छॾियो, हकीमाणू लिबास करे ऐं उहे जेके मेवा वग़ैरह से पंहिंजे हिसाब सां खयईं उहो। तो हाणे आयो अची महल जे ॿाहिरियां, सिपाहियुनि खे चवणु लॻो त शहज़ादी बीमार आहे, आऊं तमामु पोहतल हकीम आहियां, शहज़ादी जो इलाजु कंदसि, शहज़ादी सही थी वेंदी। तो सिपाहियुनि इहा ॻाल्हि जॾहिं ॿुधी तो सिपाही आया बादशाह वटि। बादशाह खे चवणु लॻा त बादशाह सलामत, हिकिड़ो हकीम आयो आहे, पंहिंजो पाण खे पोहतल सॾाए थो, चवणु लॻो त शहज़ादी बीमार आहे, हुनजो इलाजु आऊं कंदसि, शहज़ादी सही थी वेंदी। बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी
तो बादशाह चवणु लॻो त पोइ चलो सही आहे, इन हकीम खे वठी अचो अंदरि। सिपाही आया, हिन छोकिरे खे वठी सिधो अची बादशाह जे महल में पेश कयूं। बादशाह चवणु लॻो इन छोकिरे खे त तूं इलाजु करीं थो, तमामु पोतल हकीम आहीं छा? छोकिरो चवणु लॻो त हा, इलाजु आउं कंदुसि, शहज़ादी तव्हांजी धीउ सही थी वेंदी। तो बादशाह चवणु लॻो त चलो सही आहे, पोइ तूं मुंहिंजी धीअ जो इलाजु कर, जीअं मुंहिंजी धीअ सही थी वञे। तो हाणे छोकिरो चवणु लॻो नी बादशाह खे त बादशाह सलामत, मुंहिंजो इलाजु करण जो ॿियो तरीक़ो आहे, तूं हीअं कर, मूंखे अलॻि महल ठाराए ॾे, या महल कंहिं में रहणु ॾे, या अलॻि को कमिरो मूंखे अहिड़ो ॾे, उते सिर्फ़ु शहज़ादी हुजे, आउं हुजां ऐं आउं जो इलाजु कंदसि। इन हिसाब सां मुंहिंजो अलॻि ई तरीक़ो आहे। बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे। तो बादशाह अलॻि को अहिड़ो, बादशाह जो महल तमामु वॾो, तो हिकिड़ो पासो ॾेई छॾी ऐं चवणु लॻो त भले वञी मुंहिंजी धीउ शहज़ादी जो इलाजु कर। तो हाणे हीअ हकीम वारे लिबास में हुजे, शहज़ादी हिन खे सुञातो कोन, तो हाणे उन कमरे में उन शहज़ादी जो इलाजु कंदो रहियो। तरह तरह जा मेवा ॿिया बि को नमूने जा आंदा, उहो शहज़ादी खे खाराईंदो रहियो। तो हाणे नेठि छा कईं, उहो मेवो खाराईं जंहिं मज़ा माण्हू ॿकरी थियो वेंदो हो, उहो मेवो शहज़ादी खे खाराईं। शहज़ादी जॾहिं उहो मेवो खाधो त शहज़ादी थी वई ॿकरी। हाणे जॾहिं शहज़ादी ॿकरी थी वई त हीउ छोकिरो लॻो उन शहज़ादी खे कुटणु, ॿकरी जे रूप में हुजे, अहिड़ो कुटियईं शहज़ादी खे, अहिड़ो कुटियईं जो ॻाल्हि न पुछो। वरी मेवो ॿियो खाराए त शहज़ादी वरी सही थियो वञे, वरी हू मेवो खाराए त शहज़ादी ॿकरी थियो वञे। शहज़ादी खे कुटे कुटे शहज़ादी खे साणू करे छॾी। हाणे शहज़ादी खे वरी सही कयईं त हिते शहज़ादी चवणु लॻी इन छोकिरे खे त हाणे मूंखे छॾ, मूंखे ॿकरी न बणा। त हिते उहो हकीमाणू लिबास वग़ैरह लाहे छॾी। सो उहो छोकिरो चवणु लॻो त आउं तुंहिंजो ई मुड़ुसु आहियां, हाणे मूंखे सुञाती। सो शहज़ादी चवणु लॻी त मूं तोखे सुञातो, पर हाणे मूंखे ॿकरी न बणा, मूंखे मार न, मूंखे कुट न। सो हिते छोकिरो चवणु लॻो त पोइ हाणे मूंखे पंहिंजो मुड़ुसु मञे थी, मूंसां गॾु हलंदे हुते या न? तो शहज़ादी चवणु लॻी त हा, बिल्कुलु जीअं चवंदे ईअं कंदसि, ऐं तूं मूंखे क़बूल ऐं तोसां गॾु ई रहंदसि। तो छोकिरो चवणु लॻो त चलो ठीकु आहे, पोइ हाणे तूं सही थी वई इन उमेदु आहे। तो शहज़ादी चवणु लॻी त हाणे आउं सही थी वई आहियां। सो हाणे हिन वरी हकीम वारो लिबास कयो। तो शहज़ादी वठी आई इन छोकिरे खे उन बादशाह वटि। तो हाणे शहज़ादी चवणु लॻी बादशाह खे त बाबा, आउं हिन हकीम सां शादी कंदसि, हीउ तमामु सही आहे, मुंहिंजो इलाजु कयो, ऐं ठीकु थी वई आहियां। तो बादशाह चवणु लॻो चलो ठीकु आहे। हाणे असुल में उन छोकिरे जी ऐं उन शहज़ादी जी शादी थियल हुजे, तो मिड़ी बादशाह ऐं राणी जी रज़ा खपे। तो हाणे नेठि बादशाह ऐं राणी बि शहज़ादी परणाए ॾिनी इन छोकिरे खे। हाणे छोकिरे इन शहज़ादी खे वरितो। तो हाणे हलंदे हलंदे नेठि अची उहो रुमाल बि खयईं, फ्रूट आहे उहे बि हिन खयां, ऐं उहो रुमाल खयईं, सभु खयईं। देव अॻे ई गुलाम हो उन शहज़ादी जो, पर शहज़ादी पोइ उन छोकिरे खे चाहिण लॻी उनजे वस में हुजे। हाणे उन छोकिरे इन सभिनि खे, माना इहे सभु खयईं शयूं, शहज़ादी खे बि वरितईं। हाणे उहो छोकिरो उन शहज़ादी खे वठी सिधो पंहिंजे घर आयो, जिथे हिन जा भाउ रहंदा हुआ, टे काठियार जा पुट ऐं माउ रहंदी हुई। तो हाणे शहज़ादी बि उते रहणु लॻी। सो हाणे त छोकिरो चवणु लॻो त हाणे हलिजे मुंहिंजी बादशाही में, जिथे मुंहिंजो पीउ बादशाह जी बादशाही आहे, मुंहिंजो पीउ त गुज़ारे वियो आहे, ऐं उहो बकरार थियो बादशाह ऐं नंढी राणी मुंहिंजी वेगी माउ, जीअं असांखे दरबदर कयो ऐं असांखे लोधे उन महल मज़ा कढियो, असां ते मार कुटण लाथी हुई। तो हाणे छोकिरो बहादुर थी वियो। हाणे डपु डाह हुनखे त हो कोन, पंहिंजी माउ खे बि वरितईं, संदसि ज़ाल शहज़ादी खे बि वरितईं। शहज़ादी खे बि ॿुधाए छॾियो त आउं बादशाह जो पुटु आहियां, हिॾां असांजी बादशाही आहे। तो हाणे शहज़ादी त माॻे ख़ुशि थी वई त मुंहिंजो मुड़ुसु बादशाह जो पुटु आहे, शहज़ादो आहे हिकु। तो हाणे उन छोकिरे टिनी भाउनि खे बि वरितो, ऐं उन्हनि जी माउ बि उनखे बि वरितईं। छोकिरे संदसि पंहिंजी माउ खे बि वरितो, शहज़ादी खे बि वरितईं, ऐं उहे मेवा बि खयां आहिनि। हाणे सिधो आया पंहिंजी बादशाही में, जेका असुल हिन जी बादशाही हुई, अची उन बादशाही में पुॻा। तो हाणे छोकिरो अची रोब करे वेही रहियो। छा कयईं, उहे मेवा अची उन्हनि खे खाराईं, उन बकरार बादशाह खे बि खाराईं, उन नंढी राणी खे बि खाराईं, जेके हिन जे ख़िलाफ़ु हुआ सभिनि खे उहा मेवा खाराईं। मेवा खाराए सभिनि खे बणाए छॾियईं ॿकरियूं। हाणे उहे सभु थी विया ॿकरियूं। तो हाणे हिन छा कयो, कंहिं अहिड़े हिकिड़े बकरार खे घुरायो। सो चवणु लॻो त हीअ तमामु भलियूं ॿकरियूं अथई, वञी हिननि खे चार, तोखां आउं कुझु बि कोन वठंदसि, को हिसो बि तोखां कोन वठंदसि, हीअ ॿकरियूं तुंहिंजियूं आहिनि, वञी हिननि खे काए वञी चार। अबा उहा नंढी राणी बि ॿकरी थियल हुजे, उहो बकरार बादशाह बि ॿकरी थियल हुजे, ऐं जेके ॿिया हिन सां गॾु शामिल आहे से बि ॿकरियूं हुजनि। सो हिन ॾेई छॾियूं उन बकरार खे। हाणे उहो बादशाह जो पुटु, उहो छोकिरो, उहो थी वियो शहज़ादो। हाणे उहा बादशाही उते
वेही रहियो हुन बादशाह जे तख़्त ते, उहा बादशाही हलाइण लॻो। हाणे हिन जी ज़ाल शहज़ादी सा बि ॾाढी ख़ुशि हुजे त असांखे बादशाही मिली वई, संदसि माउ वॾी राणी उहा बि ख़ुशि हुजे। हाणे उहे ग़रीब काठियार जा पुट से बि उते रहण लॻा ऐं उहो शहज़ादो सुठे नमूने सां उहा बादशाही हलाइण लॻो। दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।